मां अपडेट कयो पिया सकरंड मां काज़ी अली रज़ा सनाई जी रिपोर्ट मुताबिक़ सैयदना मौला अली करमल्ला वजहुल करीम जन जो जश्न विलादत मज़हबी जोश व ख़ुरोश सां जामिया मस्जिद महबूब कोरीमी नौजवान सहाफ़ी काज़ी अली रज़ा अतारी जी मेज़बानी में मल्हायो वियो, जंहिंमें आलिमन हाफ़िज़न तालिब इल्मन शिरकत कई। जश्न विलादत में अल्लामा हबीबुल्लाह अतारी बयान कंदे चयो त हुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु मुझो दुनिया में भी भाव है त आखिरत में भी भाव है। जै हज़रत अली सां बुग़्ज़ रखियो न मूसा बुग़्ज़ कयो, ऐं जै मूसा बुग़्ज़ कयो न अल्लाह पाक सां बुग़्ज़ कयो। अल्लाह सां बुग़्ज़ रखण वारे जो अंजाम दोज़ख आहे। हिन चयो त मौला अली अलैहिस्सलाम जन जो फरमान आहे त मुंहिंजी मोहबत ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़ ऐं सैयदना फारूक आज़म जी बुग़्ज़ हिक ई वक़्त मोमिन जे दिल में नथो रही सघे। अली साईं जन जो उहो भी फरमान आहे त ॿ माण्हू भुलियल आहिनि जन जो अंजाम जहन्नम आहे। हिकु उहो जेको मूसा हद खां वधीक मोहबत करे दावा करे शिरकत ताईं पहुचंदो, ॿियो मूसा बुग़्ज़ रखी गुस्तागी ताईं पहुचंदो। इहे ॿई जहन्नमी आहिनि। जश्न विलादत में हाजी शकील अतारी, गुलाम मुस्तफ़ा मेमण, अली रुस्तम समूह, सैयद शबीर अहमद शाह, काज़ी जावेद अतारी, गुलाम नबी अतारी, कारी फरक़ान अतारी पिण शिरकत कई। उन खां अॻु कारी शाहिद अतारी, रोशन अली अतारी, इमदाद अली अतारी मौला अली अलैहिस्सलाम जे शान में मुनक़बत ऐं दुरूद सलाम जा नज़राना पेश कया।